अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सिंध में कश्मीरी पनाहगीरनि खे तरसाइण वारी ॻाल्हियुनि में का बि हक़ीक़त न आहे। वफ़ाक़ तरफ़ां हिकु लेटर सूबनि ॾांहुं उमाणियो वियो हो, उन खां वधीक कुझु बि न आहे थियो। आइन मूजिबि सेनेट चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। पीपी पंहिंजे उम्मीदवारनि खे सेनेटर तौरु चूंडाए वठंदी। आइन तहत हर इलेक्शन सीक्रेट वोटिंग ज़रिए थियणु घुरिजे। ओपन बैलेट ज़रिए चूंडूं कराइण लाइ आइन में तरमीम करण जी ज़रूरत आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां कणिक स्मगलिंग थियण सबबि मुल्क अंदरि कणिक जो बहिरान पैदा थियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची में इलेक्शन कमीशन ऑफिसर ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। इलेक्शन कमीशन उम्मीदवारनि जी ॾुखियाइनि बाबति मीडिया ते ख़बरूं अचण खां पोइ सेनेट चूंडुनि जो शेड्यूल तब्दील करे छॾियो। नामज़दगी फॉर्म जमा कराइण जी तारीख़ में 2 ॾींहनि जी वाध कई वई। इलेक्शन कमीशन मूजिबि उम्मीदवार 15 फरवरी ताईं नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा। कागज़नि जी छंछाण 17 या 18 फरवरी ताईं कई वेंदी। सेनेट चूंडुनि लाइ सियासी जमायतुनि जे नामज़द थियल उम्मीदवारनि तरफ़ां नामज़दगी फॉर्म जमा कराइण जो सिलसिलो जारी। इस्लामाबाद, कराची, लाहौर, कोयटा ऐं पिशावर में नामज़दगी फॉर्म जमा कराया पिया वञनि। पीपी तरफ़ां सेनेट चूंडुनि लाइ सिंध मां नामज़द थियल उम्मीदवारनि फॉर्म जमा कराए छॾिया। सलीम मांडवीवाला, शीर रहमान, फारूक एच नाइक, ताज हैदर नामज़दगी फॉर्म जमा कराया। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी सेनेट चूंडुनि लाइ पीडीएम जे गॾियल उम्मीदवार तौरु फॉर्म जमा कराए वरितो। नून लीग यूसुफ रज़ा गिलानी खे पीडीएम जो उम्मीदवार तस्लीम करे वरितो। ॿ हज़ार अरिड़हं जी सेनेट चूंडुनि में वोटनि जी ख़रीद ऐं विकिरे जी जाच लाइ कमेटीअ जो पहिरियों इजलास में वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, श्री मज़ारी ऐं शहज़ाद अकबर शरीफ़। इजलास में TORs तय कया पिया वञनि। वीडियो ठाहींदड़, पैसा ॾींदड़ ऐं वठंदड़ PTI वारा हुआ। हुक्मराननि जी असलियत अवाम आॾो ज़ाहिर थी वई आहे। जाली हुकूमत ख़िलाफ़ अवाम जो फ़ैसिलो अची चुको आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। मरियम नवाज़ जो चवणु आहे त हिक नालाइक खे बचाइण लाइ हरबा इस्तेमाल कया पिया वञनि। ताबेदार ख़ान मर्ज़ी जी कानून साज़ी करणु चाहे थो। सुप्रीम कोर्ट में वज़ीर आज़म तरफ़ां असेंबली मेंबरनि खे तरक़ियाती फंड्स जारी करण वारो केस। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रजिस्ट्रार खां लिखत में फ़ैसिले जी कापी तलब करे वरिती। रजिस्ट्रार खे लिखियल ख़त में जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणु आहे त केस जी लिखत में फ़ैसिले जी कापी मूंखे नाहे ॾिनी वई। अदालत रिवायत मूजिबि बेंच जो फ़ैसिलो बणिजण वारे जज खे कापी फ़राहम कई वेंदी आहे। ओपोज़िशन सेनेट चूंडुनि में पैसे जे कल्चर खे ख़त्म नथी करणु चाहे। माज़ी में हर इलेक्शन ते आङुर खणी वई। सेनेट चूंडूं शफ़ा बणाइण लाइ निज़ाम में तब्दीली आणे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जूं पिशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। हुन चवणु आहे त परवेज़ खटक ऐं असद कैसर जो वीडियो स्कैंडल सां वास्तो न आहे। ओपोज़िशन खे इन फासाइण चाहे थी। जेकबाबाद में इंतज़ामिया हद दख़लियूं ॼाणाईंदे प्रेस क्लब जी हिकु हिसे खे ड्राए पट करे छॾियो। DC जे हुकूमत ते इंतज़ामिया पुलिस जी वॾी नफ़री साण करे ऑपरेशन कयो। प्रेस क्लब जी इमारत खे ड्राइण वारे अमल ते सहाफ़ियुनि में सख़्तु ताव पकड़ियल। उमेराबाद जे 2 घर भातियुनि जे क़त्ल केस जी दादू जी अदालत में ॿुधणी। सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो जे वकील जी गैर हाज़िरी सबबि केस जी ॿुधणी 27 फरवरी ताईं मुलतवी। उमेराबाद जो चवणु आहे त 3 सालनि खां इंसाफ़ लाइ अदालत जा चकर कटे रहिया आहियूं। जवाबदार धुर वारा हर हाज़िरी ते को न को बहानो करे तारीख़ वठनि था। हैदराबाद जे कैंट वारे इलाइक़े मां नौजवान जो लाशत आयो। सुञाणप आतिफ़ राजपूत तौर ते पुलिस मूजिबि फ़ौतीअ जो तालुक़ु पंजाब सां हो ऐं हू कैंट वारे इलाइक़े में घर भातियुनि सां रहंदो हो।
कुंभ भरिसां आली बरवाह मां नौजवान जो लाश हथायो। लाश जी सुञाणप न थी सघी। सेमण भरसा आराजी वारे इलाइक़े में कार जी टक्कर में औरत फौत थी वई। 2 ॼणा ज़ख़्मी। बुलंदशह कई में जो डॉक्टर अयूब जद वट कार खाई में किरी पई। नीगर फौत थी वियो। खानपुर भरिसां गौर शाख वटां हथियारबंदनि हथां अगवा थियल डंपर ड्राइवर ऐं क्लीनर खे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा। हथियारबंदनि डंपर ड्राइवर गनी पठाण ऐं अलख हाज पठाण खे अगवा कयो। पुलिस मौजिब मुक़ाबले खां पोइ ॿिन्ही मुग़वियुनि खे बाज़ियाब करायो वियो।